एक अहम खबर मांखे ॾींदा हलूं। मीरपुर माथेले में गुज़िरियल ॾींहुं कालू सियाल में हथाए लाश की सुञाणप उबावड़ो वासी मोहम्मद हसन तौर थी है। ब्रेकिंग न्यूज़ है, मांखे अपडेट कंदा हलूं। मीरपुर माथिलो में गुज़िरियल ॾींहुं कालू सियाल में हथाए लाश की सुञाणप उबावड़ो वासी मोहम्मद हसन तौर थी है। मोहम्मद हसन के दोस्त पंहिंजे भाइरनि सां गॾिजी क़त्ल किया है, ये चवणु है वारिसनि जो। मांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है, मीरपुर माथिले में गुज़िरियल ॾींहुं कालू सियाल में हथाए लाश की सुञाणप उबावड़ो वासी मोहम्मद हसन तौर थी है। तफ़सील मालूम कंदासीं लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही मीरपुर माथेलो थाने जी अदाय गोठ कालू सियाल जितां गुज़िरियल ॾींहुं अणॼातल लाश हथाए सुञाणप थी है। मोहम्मद छिजण जो उबाड़े जो रहवासी है। 15 कलाक मुसलसल गुज़री वञण बावजूद मीरपुर माथेले जो DHP अस्पताल में उनकी लाश पहले पोस्टमार्टम न थी सघियो। उनजा जेके वारिस आहिनि उन्हनि जो चवणु आहे त मोहम्मद हसन जो फहीम ख्याल उनके भाइरनि उनके घुराए करे उनके क़त्ल किया है। इन वक्त 15 कलाक गुज़री चुका आहिनि, पोस्टमार्टम न थी सघियो। उनजा वारिस सरापा एहतजाज नी DHP अस्पताल अंदर डॉक्टर अमलो स्टाफ गुज़िरियल ॾींहुं खां वठी लापता। ठीक है लतीफ़, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।